कश्मोर लॻ ॻोठ अली मोहम्मद खोसो वासी माज़ूर अज़ीज़ुल्ला पुट हबीब मलक जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त उन नंढपिण खां ई पोलियो जी बीमारी में मुब्तला हुअण सबबि ज़िंदगी काफ़ी ॾुखनि में पई गुज़रे। जो त मुंहिंजो पीउ सिरनि जे बठे ते मज़दूरी करे गॾु गुज़र सफ़र कंदो आहे। हिन वधीक चयो त हाणे वरी मूंखे छिकी जी बीमारी थियण सबबि घुमण फिरण जी तकलीफ़ पई थिए। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त मुंहिंजो इलाजु करायो वञे त जीअं तकलीफ़ में आसानी थिए। छिकी जो तकलीफ़ आहे, छिकी आहे नूरा सुॼी विया आहिनि, इलाज जो पियो मज़दूर ग़रीब आहे, बठे ते कमु कंदो आहे, इहो इमदाद खपे मुंहिंजो, इहो इलाज खपे, इलाज छिकी जो ऑपरेशन। मुंहिंजो नालो अज़ीज़ुल्ला। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।